खैरपुर मां ख़बर ईंदड़ खैरपुर भरिसां रोहिड़ी वेझो दबर थाणे जी हद में ॻोठ ड्रब मीराणी में नाफ़रमान पुट मोहम्मद मिठल ऐं दबर पुलिस ख़िलाफ़ पीरसन अला वतायो मीराणी ऐं हिन जे पुटनि मोहम्मद अली मीराणी गुलज़ार अहमद मोहम्मद बचल ऐं ॿियनि जी अॻवाणी में ॻोठाणनि सां गॾिजी सहाफ़ियुनि अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो आहे त पीरसन अला वतायो मीराणी के 5 पुट आहिनि जिन खे हिन पंहिंजी ज़मीन ऐं ॿी मिल्कियत मां बराबरि जो हिसो विराए ॾिनो आहे, जिन मां टियों नंबर पुट मोहम्मद मिठल पंहिंजी ज़मीन ऐं ॿी मिल्कियत जो हिसो विकिणी खाई वञण खां पोइ पीउ ऐं पंहिंजनि भाइरनि जे हिसे मां वधीक ज़मीन ऐं ॿी मिल्कियत हासिल करण लाइ नाफ़रमानी कंदे पीरसन पीउ ऐं संगनि भाइरनि ते हमिलो करे लठियूं सिरोटा हणी हिकु नंढे भाउ मोहम्मद अली मीराणी खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे ऐं ॿियनि घर भातियुनि ऐं मामनि खे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। अहिड़े वाक़े जो दबर थाणे ते केस दाख़िल कराए जवाबदार खे पुलिस हवाले कयो वियो, जंहिंखे दबर पुलिस पैसनि एवज़ आज़ाद करे छॾियो आहे। मुज़ाहिरनि पुलिस जे अहिड़े अमल ऐं जवाबदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जी घुर कई आहे। ॿिए पासे राब्तो करण ते दबर पुलिस जे SHO जो चवणु आहे त जवाबदार खे आज़ाद नाहे कयो। एहतिजाज कंदड़नि जो इल्ज़ाम ग़लति आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।